اكتسب من الإثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم لولا إذ سمعتموه ظن المؤمنون والمؤمنات بأنفسهم خيرا وقالوا هذا إفك مبين صدق الله العلي العظيم दिल जी मोहब्बत से बड़े आवाज से दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अल्लाह तबारक व तआला जा एहसान से अल्लाह पाक रमजानुल मुबारक जो टियों जुम्मो अल्लाह पाक नसीब फरमाए थो। अल्लाह पाक का दुआ है त अल्लाह से असा के रमजान में पूरा रोजा रखना तरावीह पढ़ण ए गुनाहन का बचण जी रब से असा सभिनी के तौफीक नसीब फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साईं रमजान मुबारक जे अचण जी भी दुआ फरमाईंदा हा ऐं वरी जॾहिं रमजान मुबारक आयो त हिकु दफ़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमातुल मुबारक जो ख़ुतबो इरशाद फरमाइण जे लाइ जॾहिं मिंबर ते चढ़िया पहिरें ॾाके ते पेर रखियऊं फरमायो आमीन ऐं वरी ॿिए ॾाके ते पेर रखियो फरमायो आमीन वरी टे ॾाके ते पेर रखियो फरमायो आमीन। सहाबा किराम इहा माजरा ॾिठी उन्हनि सवाल कयो त साईं अॼु असां नओं मामिलो ॾिठोसीं जेको अॻु में अव्हां खां ॾिठो हुयोसीं। तव्हां जॾहिं ख़ुतबो इरशाद फरमाइण जे लाइ जॾहिं अव्हां मिंबर ते तशरीफ़ खणी विया अव्हां पहिरें तबके ते पंहिंजो कदम मुबारक रखियो त अव्हां फरमायो आमीन वरी जॾहिं ॿिए तबके ते अव्हां कदम मुबारक रखियो अव्हां फरमायो आमीन टे तबके ते कदम मुबारक रखियो तव्हां फरमायो आमीन। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाओ जॾहिं मां पहिरें ॾाके ते पेर रखियो जिब्राइल अलैहिस्सलाम वही खणी करे आयो उन अची करे दुआ घुरी ए मुंहिंजा सोना हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं को तव्हांजो उम्मती अव्हांजो नालो ॿुधे ऐं नालो ॿुधण खां बाद में दुरूद शरीफ़ न पढ़े फरमायूं इहो शख़्स शल हलाक थिए तबाह ऐं बर्बाद थिए फरमायो आमीन। हाणे त तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो बि ॻाल्हि सम्झ न आई। अल्लाह जे रसूल जिब्राइल अलैहिस्सलाम का दुआ घुरी आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे मथां आमीन चई आहे। इन खां वधीक को बदबख्त न हूंदो जेको मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो मुबारक ॿुधे उन खां बाद में आमीन इहो दुरूद शरीफ़ न पढ़े। घटि में घटि दुरूद शरीफ़ इहो आहे जो अव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तंहिंजे करे अव्हां जेकॾहिं रसूलुल्लाह जो नालो मुबारक ॿुधो त घटि में घटि हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पंहिंजी ज़बान मुबारक ते जारी थिए जंहिंजे करे अल्लाह पाक 10 गुनाह बख़्शण फरमाए थो ऐं 10 नेकियूं उनजे नामे अमाल में लिखराईंदो फरमाए ऐं 10 दर्जा अल्लाह तबारक व तआला इन दुरूद पढ़ण वारे जा बुलंद फरमाए। ऐं ॿिए नंबर ते फरमायो त जिब्राइल अलैहिस्सलाम ॿी दुआ घुरी त साईं जंहिं शख़्स खे पंहिंजो अबो अम्मा पंहिंजी हयाती मुबारक में जेकॾहिं हयात मिलनि ऐं वरी ख़ुसूसी तौर ते जॾहिं उहे कमज़ोर हुजनि ऐं जॾहिं उन्हनि खे हिन जे मदद जी ज़रूरत हुजे उन वक़्त में इहो शख़्स पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत करे ऐं जन्नत हासिल न करे सघे फरमाईंदा इहो शख़्स चल तबाह बर्बाद थे। मचड़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आमीन।
यानी जेके पंहिंजो अबो अम्मा हाजत जे वक़्त में मिलन, माना कुरड़ा हुजनि, ज़ईफ़ हुजनि, उन्हनि खे असांजी मदद जी ज़रूरत हुजे। हिकिड़ो शख़्स पंहिंजे अबे अम्मा जी जॾहिं मदद कंदो हुयो त उहो उनखे नौकरी ऐं ड्यूटी ऐं कमाई हुई, उन नौकरी ऐं ड्यूटीअ तां जेका उनखे पघार मिलंदी हुई ऐं उनखे तनख़्वाह मिलंदी हुई त उन मां हिकिड़ो हिसो कढी करे पंहिंजे अबे अम्मा खे अहिड़ी हालत में ॾींदो हुयो ताकी पंहिंजे उनजी औलाद जी बि नज़र न पवे त मां पंहिंजे अबे अम्मा जी मदद करे रहियो आहियां। हिकु दफ़े हुनजे पोटे जेको इहो लकाल ॾिसी वरितो, उन चयो त वाज़े कर अब्बा, ही तूं पंहिंजे पीउ खे छा ॾेई रहियो आहीं? हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। फरमाईं त जंहिं अबे सॼी ज़िंदगी मुंहिंजी ख़िदमत कई, मूंखे हया थो अचे जो मां अव्हां जे साम्हूं हुनखे पैसा ॾेई करे बज़ाहिर एहसान जतलाइण जी कोशिशि कयां त मां पंहिंजे अबे जी मदद थो कयां। मां पंहिंजे अबे जी मदद नथो कयां, बल्कि सॼी ज़िंदगी जेको अबे मुंहिंजे मथां एहसान कयो उन एहसान खे घटाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। वरना जेकॾहिं औलाद पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत थी करे, इहो औलाद जे मथां, इहो अबे अम्मा जे मथां एहसान न आहे, बल्कि इहो अबे अम्मा जो एहसान आहे औलाद जे मथां, जो अल्लाह पाक उनखे पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाई। इहे शख़्सियतूं आहिनि काइनात जे अंदरि। इन जे करे मां अर्ज़ कंदो आहियां, उस्ताद ऐं वालिदैन ऐं जेके अव्हांजी रहनुमाई कंदड़ हुजनि, इन्हनि जो तव्हांजे मथां एॾो एहसान आहे जो बग़ैर कंहिं लोभ ऐं लालच जे माण्हू इन्हनि जी ख़िदमत करे, इन्हनि में कंहिं बि क़िस्म जी लालच न करे। अॼोके वक़्त में अदब जी एतिरी खोट अची वई जो जेकॾहिं अबो दड़को ॾींदो, पुटु जेको आहे हुनजो दड़को बि बर्दाश्त न करे सघंदो, उनखे चवंदो त मां जेको आहे पंहिंजो थो कमायां, तुंहिंजो थोरी थो खावां जो तुंहिंजो दड़को बर्दाश्त कयां। लानत आहे अहिड़ी औलाद जे मथां जेको अबे अम्मा जो दड़को बि बर्दाश्त न करे सघे ऐं पंहिंजे मुड़ुसनि जो दड़को बर्दाश्त न करे सघे। इन जे करे उम्मत जेको आहे धिका वेठी बि खाए, छाजे करे पंहिंजे मुड़ुसनि जो एहसान इंसान खे अंदाज़ो ई कोन्हे त हिन उस्ताद जो, हिन अबे अम्मा जो मुंहिंजे मथां एहसान आहे, जंहिं ज़िंदगी जो क़दम क़दम रखी करे मूंखे तरीक़ो सेखारियो ऐं इन्हनि जी महिरबानी जे करे, इन्हनि जी तालीम ऐं तरबियत जे करे अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि ज़िंदगी जे अंदरि मूंखे उथण वेहण जो सलीक़ो ऐं तरीक़ो सेखारणु फरमायो। तंहिंजे करे शागिर्द जेकॾहिं बदअख़लाक़ी कंदो आहे न, उस्ताद खे इन जे करे खार लॻंदी आहे, इन जे करे खार न लॻंदी त हिन बदअख़लाक़ी छो कई, इन जे करे खार लॻंदी आहे त तरबियत हिन जी उस्ताद जे हथां लिखियल आहे, अबे अम्मा जे हथां तरबियत औलाद जी लिखियल आहे। उन जे बावजूदि इहो औलाद जॾहिं वॾो थिए थो, पंहिंजो पाण खे मोतबर सम्झे थो ऐं सम्झे थो त मुंहिंजो अबो अम्मा कुराड़ा थी विया, हाणे हुननि जो दिमाग़ कमु नथो करे, हाणे मां वॾो जेको आहे मोतबर थी वियुमि। जॾहिं तोखे गुई धोइण कोन हूंदी हुई, उन वक़्त में तुंहिंजी अम्मा तुंहिंजी ख़िदमत कंदी हुई। जॾहिं तोखे ख़बर ई कोन हूंदी चांद जी, अबो रातिनि जे वक़्त में तोखे मथे में सूर ऐं निंड न ईंदी हुई, अबो अम्मा रातिनि जूं रातियूं जागे करे तुंहिंजी ख़िदमत कंदा हुया। इन्हनि जी ख़िदमत जो बदिलो तूं सॼी ज़िंदगी बि जेकॾहिं महिनत करे पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत जो बदिलो तूं अदा नथो करे सघे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। कंहिंखे दिमाग़ में वहम न हुजे त मां पंहिंजे अबे अम्मा जे मथां एहसान थो कयां, बल्कि अल्लाह जो शुक्र अदा कंदा कयो जंहिंखे रब अबे अम्मा जा दड़का गारियूं घटि वधि ॻाल्हाइण ऐं उन्हनि जा जेके ख़िदमत करण जे वक़्त में उन्हनि जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। इहो मुंहिंजे रब जो एहसान आहे जो अल्लाह पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत करण जे लाइ मूं जहिड़े आजिज़ ऐं गुनाहगार शख़्स खे रब सां क़बूल फरमायो। अबे अम्मा सां एहसान न कंदा। सो जिब्राइल अलैहिस्सलाम दुआ घुरी जंहिंखे पंहिंजो अबो अम्मा नसीब थिए ऐं उहो अबे अम्मा जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे सघे, पाण फरमायो त इहो शख़्स हलाक थिए, पाण फरमायो आमीन। ऐं वरी जॾहिं टे दफ़े ते संजन कदम मुबारक रखणु फरमायो, जिब्राइल अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह जा रसूल जेकॾहिं तुंहिंजे उम्मतुनि मां कंहिंखे जेको आहे रमज़ान मुबारक जहिड़ो अज़ीम महीनो नसीब थिए ऐं रमज़ान मुबारक में इबादत करे, तिलावत करे ऐं तौबा इस्तग़फ़ार करे पंहिंजे गुनाहनि खे बख़्शिराए पंहिंजो पाण खे जन्नत जे लाइक़ न बणाए सघियो, फरमाई त इहो शख़्स बि तबाह ऐं बर्बाद थिए। मुंहिंजे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आमीन। छो रमज़ान मुबारक
इहो जेको अहिड़ो महीनो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह बाने जा बहाना ॾिसंदो आहे। बानो थोरो मुंहिंजे दर ते अचे त सही, सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾियासीं। बानो रोज़ा रखे त सही, सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾियासीं। बानो जेको आहे क़ियामुल लैल में राति जो बीही करे अची करे क़ुर ॿुधे त सही, मां हिन जे हिकु हिकु हर्फ़ ते 30 नेकियूं ॾियणु फरमायासि। ऐं जेकॾहिं हज़ारे हर्फ़ ॿुधंदो, हज़ारनि ऐं लखनि जे तादाद में नेकियूं हुन जे नामे अमाल में लिखाए छॾियासि ऐं हुन जा गुनाह मिटाए छॾियासि। तव्हां जेकॾहिं क़ियामुल लैल कयो ऐं जेकॾहिं तव्हां रोज़ा रखो, तव्हां यकीन ॼाणो इख़लास सां तव्हां इहा अमल कयो, अल्लाह ज़िंदगी जा पोयां गुनाह जेके बि आहिनि रब से सभु गुनाह माफ़ कंदो फरमाए। अफ़सोस हिन वक़्त में थींदो आहे जॾहिं असां वारा कमज़ोर ऐं असां वारा जेके आहिनि अची करे पुछंदा आहिनि, मौलवी साहिब अॼु भला ॾेढ कलाक लॻो तरावीह में खैर त हुयो, बाबा 10 मिंट मथे लॻा, छा थी पियो, तुंहिंजी ट्रेन निकिती पियो या जहाज उॾे पियो, छा थियो? सवाब जे मामले में इंसान हिसाब थो करे ऐं जिते दुनिया जो मफ़ाद आहे उते इंसान हिसाब कोन थो करे। सो इहे टे शयूं इंसान यादि रखो। पहिरें नंबर ते रसूलुल्लाह जो नालो ॿुधे माण्हू दुरूद शरीफ़ पढ़े, घटि में घटि दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿिए नंबर ते अबो अम्मा ख़िदमत जे लाइ तव्हांखे मौक़ो मिले बग़ैर हिसाब किताब जे अबे अम्मा जी ख़िदमत कयो। अल्लाह जो कसम, अल्लाह तव्हांखे हिन जो अजर ज़रूर अता फरमाईंदो। अबे अम्मा जूं गारियूं घटि वधि ॻाल्हाइण चंबा बि बर्दाश्त करणा पवनि, अबे अम्मा जा बर्दाश्त करे ॾिसो त पोइ तव्हांजी औलाद तव्हांजी कीअं ख़िदमत थी करे। ऐं वरी रमज़ान मुबारक नसीब थियो, इन में पंहिंजो पाण खे पेश कयो अल्लाह जे साम्हूं, गुनाह बख़्श रहियो, दुआऊं घुरो ऐं तिलावतूं कयो। अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे ख़ातिर रोज़ा रखो, तरावीह पढ़ो। जिन खां कमज़ोरी थी वई उहे पंहिंजूं कमज़ोरियूं दफ़ा करे, सुस्ती ख़तमु करे हाणे अची करे रोज़नि जी इब्तिदा कयो। जेके रहिजी विया उन्हनि जी क़ज़ा करण जो इरादो कयो। अल्लाह तबारक व तआला बख़्शणार आहे, रब से गुनाहनि खे बख़्शण फरमाईंदो। मुंहिंजे को चयुमि अल्लाह से क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।